जीअं त नाज़रीन ॾिसी रहिया त असीं हिन वक़्तु गंबट गिम्स अस्पताल जे कार्डिक सेंटर में मौजूदु आहियूं। हिते जेको आहे टावी जो पहिरियों दफ़ो प्रोसीजर जेको आहे हिकु मरीज़ जो मुकमल कयो वियो आहे। असां सां गॾु डॉक्टर ऐं जेको हिते आयल मरीज़ आहिनि गिम्स डायरेक्टर मौजूदु आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त इन बाबति उन्हनि जो छा चवणु। हिते अचण खां पोइ जेको ही फस्ट टावी जो कामयाबु जेको प्रोसीजर थियो आहे पहिरियों दफ़ो हिते पाकिस्तान में, असां हेल्थ डिपार्टमेंट ऐं असां सभु सिंध वारा, चीफ मिनिस्टर साहब, मैडम मिनिस्टर डॉक्टर अज़रा पेचियो साहब, चीफ सेक्रेटरी ऐं असांजा सेक्रेटरी जा थोराइता आहियूं जन असांजी भट्टी साहब खे सपोर्ट कई त न्यू आइडिया खणी अचे ही सिस्टम हिते मुतारिफ़ करायो आहे। ऐं असां उन्हनि सभिनी खे जेका टीम आहे हिते असांजे डॉक्टरनि जी टीम करे थी, हिते कमु करे थी, 2 डॉक्टर मूंसां गॾु आहिनि, उहो डॉक्टर सॼी टीम ऐं टेक्नीशियन्स, इन्हनि सभिनी खे उन्हनि जो जेको कमु आहे इन जेतिरी तारीफ़ कजे उहा घटि आहे। ऐं मां पंहिंजो ग्रेटिट्यूड ऑफर कयां थो सिंध गवर्नमेंट जे लाइ। मां इहो ई चवंदुसि त असांजी जेका मैडम मिनिस्टर आहे ऐं असांजो चीफ मिनिस्टर, असांजा सेक्रेटरी, तव्हां हर वक़्तु ॾिसंदो त उहे कोशिशि हूंदा आहिनि त असां सिंध जे माण्हुनि खे हिन क़िस्म जा अदारा जेके माण्हू ठाहिनि था उन्हनि जी भरपूर मदद कनि था त जीअं असांजे माण्हुनि खे घणे खां घणो फ़ाइदो मिली सघे। The patient was still young but with a very diseased valve in the heart. This can cause sudden death in the next few months to this patient if it was not treated. And the only option was to open the chest, but luckily there is this new option that is implanting a valve only by puncture through an artery in the groin of the patient with the patient awake. So this minimalistic treatment of the valvular disease is a great advancement. साईं कई बी अचीवमेंट तव्हांखे मिली आहे, उहे त कोर्स सां हिते ऑपरेशन थियनि पिया, दुनिया में हिन इदारे जो वॾो नालो आहे। ऐं हाणे कीअं तव्हां फील करे रहिया आहियो लीवर ट्रांसप्लांट खां पोइ हीअ जेकी अचीवमेंट तव्हांखे मिली आहे हिते? बिस्मिल्लाह रहमान रहीम। ज़ाहिर आहे त असांजी हिकिड़ी असांजे लाइ ॾाढी ईअं सम्झो असांजी ईद आहे। ॿिया त कल्चरल डेज़ बि मल्हाइनि था ऐं असां कल्चर डे सां वरी हीअ बि असां जेको आहे न हीअ सिंध जो जेको सकाफ़त पंहिंजी जॻह ते, पर हीअ जेको एडवांसमेंट आहे जेको दुनिया सां हलणो आहे ऐं दुनिया सां भेट में अचिणो आहे, इहो वॾो हिकिड़ो असांजो आहे। असां हिन में कोशिशि कई आहे, थी वियो। असांजे खोसे साहिब खे मां मुबारक ॾींदुसि, उन टीम खे मुबारक ॾींदुसि ऐं हू मुंहिंजे कढा त साईं जल्दी कयो। मां इस्लामाबाद में अचां त गाॾीअ ते जॾहिं अचां पियो रोड सां त 3-4 दफ़ा टेलीफोन कयो, साईं किथे आहियो, किथे आहियो, मूंखे अलाए छा थो थिए पियो, तव्हां न हूंदो ऐं मां पहुची वियुसि। ऐं ख़ासि तौरु मां तव्हांखे चवां त असांजो चीफ मिनिस्टर साहिबु, असांजी मैडम अज़रा ऐं सेक्रेटरी हेल्थ ऐं चीफ सेक्रेटरी बि ॾाढो इंट्रस्ट पियो वठे हिते अदारे सां। ऐं इनशाला हीअ अदारो उहो आहे। मां कल्ह जॾहिं इस्लामाबाद में किथे वेठो हुउसि त उते इहो ज़िक्र निकितो हिते त साईं हिन वक़्तु पाकिस्तान में तव्हांजो नंबर 1 आहे ऐं तमामु वॾी हिकिड़े अदारे में वेठोसि। ऐं इहो हाणे ॾिसो फीडरल वारा असांखे मञता पिया ॾियनि। हीदन तबियत कीअं आहे तव्हांजी? सही आहे। का तकलीफ़ त न आई न? न। सीने में सूर बूर त न आहे न? न। ठीकु आहे, अल्लाह साईं कंदो ख़ैर। दादा किथां तव्हां अॻु में इलाजु करायो हुयो? लाड़कानो आहे। ऐं हाणे कीअं महसूसु था कयो हिते? हाणे अंदरि जी ख़राबी एॾी आयासीं त पैसे से हाणे उहो मसइलो हल थी वियो आहे? हा गलत थियो। हाणे सूर वग़ैरह न आहे? पैसा तव्हां न लॻा न? मुफ़्त में थियो आहे सॼो कुझु? हिते हाणे असांखे न ऑपरेशन करिणो पियो आहे, न सीनो खोलणो पियो आहे, न बेहोश कयो पियो आहे। सिर्फ़ु उन्हनि खे जेकनि हल्की जेकनि सिर्फ़ु लोकल इंजेक्शन ॾेई करे उन्हनि खे सुन करे ऐं उन्हनि खे जेकनि त पंहिंजो वेल्व हणी करे तक़रीबन 1-1.5 कलाक जो जेको प्रोसीजर आहे। ऐं असां वटि जेका टीम आई जेका हिन खे प्रॉक्टरशिप करे थी ऐं प्लस में जेको त उहा आहे स्पेन खां, त उन जो इहो फ़ाइदो आहे त उहा असांखे हिते तयारु करे वेंदी। उन सां इहो आहे त असां हिन चीज़ खे जेको त लॉन्ग टर्म ते मेंटेन रखंदा। अवां डॉक्टरनि जा वीचार ॿुधा। उन्हनि जो चवणु हो त टावी जो सिंध में ही पहिरियों जेको आहे गंबट गिम्स हॉस्पिटल आहे जिते ही टावी जो प्रोसीजर जेको आहे उहो मुकमल कयो वियो आहे। ही जेको टावी जो प्रोसीजर आहे उन ते 40 खां 50 लख रुपए जो ख़र्चु आहे जेको गंबट गिम्स अस्पताल में बिल्कुलु मुफ़्त कयो वञे थो। जॾहिं त जेको हिन वक़्तु ही मरीज़ आहे उन जो चवणु आहे त मुंहिंजी तबियत जेका आहे उहा बहितर आहे। डॉक्टर मुताबिक़ हिन मरीज़ खे सुभाणे जेको आहे हॉस्पिटल मां डिस्चार्ज करे पंहिंजे घर मोकिलियो वेंदो। कैमरामैन अदनान मंगी सां गॾु हफ़ीज़ मंगी, टाइम न्यूज़, गंबट।